हाणे मिसाल कयो त असां वटि हिकु सर्कल यानी गोल हिकिड़ी शकल आहे, ठीकु आहे, दायरो। हाणे असां दायरे खे सुठे खां सुठो ठाहिण जी कोशिशि कयूं था, जीअं तव्हांखे सुठो सम्झ में अचे। ठीकु आहे, हींअर असां वटि हाणे हिकिड़ो सर्कल आहे। हाणे हर सर्कल जो हिकु मर्कज़ सेंटर हूंदो आहे। सर्कल जी बाउंड्री खे टोटल खे चइबो आहे सरकमफेरेंस यानी घेरो। हाणे हिन बाउंड्री ते असां हिकिड़ी आर्क था ठाहियूं। आर्क खे चइबो आहे कोस। ठीकु आहे, आर्क छा हूंदी आहे? ॿिनि पॉइंटनि जे विच में मुफ़ासिलो हूंदो आहे सरकमफेरेंस ते। ठीकु आहे, हाणे जेका आर्क हूंदी आहे, आर्क चओ था त हिकु एंगल थी ठाहे। हाणे एंगल कीअं ठाहींदी आहे आर्क? आर्क हिकु पुंड खां वठी करे असां मर्कज़ ताईं हिकु लाइन ठाहींदासीं। ठीकु आहे, रेडियस ठाहींदासीं। ठीकु आहे, हे अची वेंदो। जेका लाइन ठाहींदासीं इहो रेडियस थी वेंदो। हाणे ॿिए पुंड खां असां हिकिड़ो ॿियो रेडियस ठाहींदासीं। ठीकु आहे, ॿी लाइन ठाहींदासीं। हाणे हे जेका ॿई लाइनूं आहिनि मिली करे हिकु एंगल ठाहिनि थियूं। इन एंगल खे असां नालो ॾियूं था थीटा। थीटा हिकु यूनानी ग्रीक लेटर आहे, यूनानी अखर आहे। हाणे मिसाल असां थीटा चऊं था, थीटा बराबरि आहे ॿिनि रेडियंस जे। रेडियन हिकु यूनिट आहे एंगल जो। हाणे मुंहिंजो सुवाल तव्हां खां इहो आहे कि हे जेका आर्क आहे, ठीकु आहे, इहा सॼी सरकमफेरेंस जो काओ हिसो आहे। ऐं आर्क जो ज़ाहिर में कुझु मुफ़ासिलो हूंदो न, इन जी का माप हूंदी। इहा सॼी सरकमफेरेंस जेको चौधारी असांजो घेरो आहे, इन जो काओ हिसो आहे। ठीकु आहे, इन खां नंढी आहे त इन जो काओ न हिसो। त तव्हां इन वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो। हाणे अचो त इन जे बारे में गॾिजी करे सोचूं। हाणे तव्हां परेशान थी विया हूंदो त असांखे का बि मालूमात मिलियल न आहे, त असां इहो मालूम कयूं कीअं, असां कीअं ॻोल्हियूं हिनखे। ठीकु आहे, पर हाणे इन जो जवाबु इन में ई आहे जेको हे ॿ रेडियंस लिखियल आहे। ठीकु आहे, ऐं एंगल ॿ रेडियंस जो मतिलबु इहो आहे कि हे आर्क जेका आहे असांजी, इहा ॿिनि रेडियस जे बराबरि आहे। ॿ रेडियस मिली करे इहा एंगल आर्क ठहनि था। ठीकु आहे, हाणे मिसाल तौरु असां वटि जेको हे रेडियस मिलियल आहे, ठीकु आहे, रेडियस छा हूंदो आहे असांजो? रिदास यानी मुक़दर कंहिं बि पॉइंट खां हिन जे मर्कज़ ताईं जेको मुफ़ासिलो हूंदो आहे। ठीकु आहे, सर्कल जी सरकमफेरेंस खां वठी करे। त अगरि हिनखे मां चवां आर आहे, मिसाल जेको रेडियस असां ठाहियूं था गुलाबी रंग सां, यानी हिनखे नीरे रंग सां थोरो मुख़्तलिफ़ करे था लिखूं, आर आहे, त हे जेका एंगल आहे जेका, ठीकु आहे, एंगल जेका आर्क लेंथ ठाहे थी, ठीकु आहे, हीअ जेका एंगल जेका इहा आर्क ठाहे थी, इन जो जेको मुफ़ासिलो हूंदो, डिस्टेंस हूंदो, इहो हूंदो 2r। छो जो इहो 2r थी वेंदो। ठीकु आहे, हे जेको मुफ़ासिलो आहे 2r जे बराबरि आहे। हाणे इहो सरकमफेरेंस घेरे जो काओ हिसो आहे। ठीकु आहे, सरकमफेरेंस असांखे ख़बर आहे छा हूंदो आहे। सरकमफेरेंस जो असां फार्मूलो ख़बर हूंदो आहे 2πr। ठीकु आहे, 2πr, 2 ज़रबिया पाए ज़रबिया r। ठीकु आहे, त हाणे असां वटि इहो जेको आर्क लेंथ आहे उहो छा जे बराबरि? उहो 2r जे बराबरि, ॿिनि रेडियस जे बराबरि। ठीकु आहे, त 2 रेडियस इनखे वंड कराईंदासीं सरकमफेरेंस सां। ठीकु आहे, 2πr। ठीकु आहे, हाणे इहो 2 सां कटिजी वियो, r सां कटिजी वियो, त असां वटि जवाबु बचियो 1/π या 1/π। त जेको हे काओ फ्रैक्शन आहे, काओ हिसो आहे सरकमफेरेंस जो, उहो 1/π हिसो आहे।